हिकिड़े ॾींहुं यादि ई करायो अथनि जया जो नालो त छा कयां भला। असांजे बाबे जी महर थी जो सालनि खां हिकिड़ो सुपिनो हो भई घर त पंहिंजो घर हुजे। सौदा मालिक जी महर थी जो हाणे 6 महीना खनि 8 महीना खनि अॻु में पंहिंजो बंगलो तयारु थियो, उते रहण वियासीं। त उन सोसाइटीअ में कुल 59 बंगला ठहिया, उन में हिकिड़ो मुंहिंजो बि हो। असीं नवां नवां रहण वियासीं त आड़े पाड़े वारा सभु पंहिंजनि ख़्यालु कयो भई हेॾो वॾी कॉलोनी आहे जंहिंमें 59 बंगला ठहियल आहिनि, हिते मंदरु बि हुजणु ज़रूरी आहे। हक़ीक़त अथव, पहिरीं ॻाल्हि त हर घर में मंदरु हुजणु खपे। माण्हू पंहिंजे रहण लाइ ॾिठो त हिते 4-4 माड़ा बिल्डिंगूं ठाहे वेठा आहिनि। जेतिरा घर में भाती उन्हनि खां ॿीणा रूम, पंहिंजे लाइ सभु को सुठो सुठो बंगलो, सुठा सुठा रूम ठाराईंदा, पर भॻवान जे लाइ बि जॻह ठाराईंदा, पर हिकिड़ो नंढड़ो जारो पियो हुजे हिते। छो उनखे सुख कोन खपे। त उते जेको आहे सो पाड़े वारा गॾिजी आया सभु असांजे घर। चई परमानंद असां सभिनि जी इच्छा आहे त हिते बि हिकिड़ो मंदरु ठहणु खपे। सॼो सोसाइटीअ में पंहिंजे को मंदरु कोन्हे। मूं चयो था भले ठहे। चई भले त ठहे, पर कुझु थी वञे तव्हांजे तरफ़ां बि दयादान। मूं चयो था थींदो छो न, मुंहिंजो लिस्ट ॾेखार, लिस्ट पढ़ा न कीअं घणो ॾिनो आहे। वधि में त उन खां 500,000 मथे ॾींदो ॿियो छा। लिस्ट अञा मां पढ़िया ई वेठो, उन में वधि में वधि 11,000 ताईं जो आंकड़ो हो। त मुंहिंजी जया जॾी पुछड़े पुण जी परियां ई रड़ कई, चई अदा लिखो लिखो। हा हा हे त भॻवान जो नाले सां मंदरु थो ठहे, लिखो 6 एका। मां किरी पियुसि, मुंहिंजो जिन ख़बर पवंदी 6 एका चइबा छा खेल। 6 एका लिखण में त रुॻो 6 दफ़ा 1 लिखणो आहे, पर गॾे ॻंढ त 1,11,111 मन में पढ़ियुमि। मुंहिंजो ई पिणस शायदि लॻे थो ॾाजा व्याजा नंढियूं वॾियूं मोकिलायूं हाणे कॾहिं ॾिनियूं अथसि, उहे थी हेॾा पधराए। अंदरि घणेई सड़ियो, पर वीचारा पंहिंज वेठा, उन्हनि जे साम्हूं छा कुझु आहे। मां घणेई वेठो पंहिंजो पाण खे मुकूं हणां। मुंहिंजे वञनि पंहिंज चपो ॾिस कीअं थो घोटा ॾियांसि। ख़ैर सुख हू त वीचारा ॾाढा ख़ुशि थी विया। भला परमानंद त परमानंद, पर उनजी घरवारी त क्या बात है, यका चए का प्रेस नोट ॾेई छॾियूं। ॿिए ॾींहं ॾे त लोकमत में धार, नव भारत में धार, सभु जया जया वाको रड़ थी वई। मुंहिंजो ॿियो अंदरि सड़े कंध भॻी नींदी किथां। लॻे थो ॿई ॿारनि खे विकिणणो पवंदो, या को हिन जेका जॻह ठाराई आहे हिन मां को हिकिड़ो अधु रूम हेठि मथे करिणो पवंदो। हाणे पुछीसि तोखे भले करिणो आहे त कर न, पर पुछ आगा छा त कर। हथा अंदरि घणेई सड़ियो, पर हाणे छा कयां। हीअ खमीस त कोन्हे, खमीस त कोन्हे भई दर्जीअ नंढी ठाहे छॾी त नंढे भाउ खे हणा करमनि में। हीअ त घर वारी आहे, मुंहिंजा मिठा मटे त सघबी कोन। जो की अॼुकल्ह पाण अख़बार पढ़ो, अॼुकल्ह अख़बार पढ़ो त हुन में एक्सचेंज ऑफर ईंदियूं आहिनि न। अपना बुद्धू सा टीवी दे जाइए, नया टीवी ले जाइए, जॾा स्कूटर दे जाइए, नवा स्कूटर ले जाइए। ये ख़बरूं ध्यान सां पढ़ंदो आहियां, मन केॾी महिल ईअं बची वञे। रड़ करे चए रड़ छा, उन समूह त मुंहिंजे पीउ में कोन्हे ताक़त रड़ करे सघां। वेचारो थी गुगदाम थी चयोमांसि मुंहिंजो जया दान करण को ॾोह कोन्हे, ऐं दान इंसान खे करिणो आहे, को भॻवानु दान कोन कंदो आहे। पर माण्हू पंहिंजी हैसियत जे अनुसार ॾिसींदी कंध भॻी यका 20 लख हाणे अञा सेव, उन में बि 3 लख गुरूअ जे साईं वेठो आहे बाबा हरदास राम जो कसम। 3 लख रुपया तव्हां मूं जहिड़नि दोस्तनि खां वठी करे वेठा, मुंहिंजो 20 लख जो बंगलो ठारायो आहे। कंध भॻी सोचींदी 1,11,000 किथां ईंदा। जी हेॾां जीअं मां ॼाई निकिली हेॾी थी आहियां। पहिरियों दफ़ो त का सद कई अथमि, कंध भॻी सद बि सुञ करण जी।
चेरा ता चिंता न कयो मुझो पो छो कया भले कर गणतिन में मरी पई जो अदा कयो मुझे साईं हू तो ओडी माल अलग अलग इंडिपेंडू कयो अलग अलग रंगन जो 6 रंगन जे इंडिपेंडू सा 6 यका ठायो कापी ते लिखियो हू समझा रात जो 9:30 बजे न पैसा हूंदा थोड़ी घर में हलिया विया 5-7 ॾींहंनि खां पोइ आया ओगर ते मां उसको न मां दुकान ते जया जिनड़ी जहिड़ी वेठी घर में भाभी हरे राम चई त हरे राम अचो अचो पाणी चोहे बिस्किट ॼण पिणस को मोकिलियो हुजे बरो ॾियारे अदा हुकुम चई भाभी उन ॾींहुं तव्हां 1,11,111 माना कुल 6 एका लिखाया हुआ मंदिर जे वास्ते चई हा चई पोइ ॾेई छॾियो त ठीकु आहे छो जो मंदिर जो कमु चालू आहे चई हा वही चंडी अंदरां खणी आई चेक बुक यका 6 एका लिखी 1 2 3 4 5 6 लिखी ॾिनी 1,11,111 चेक उनखे ॾिनई चेक खणी तिखी डोड़ पाए विया मंदिर में भई मतां न परमानंद अॻ में सुञ करे वञे थी सघे थो हिकिड़ो चेक उहो अॻ में वठी हुजेसि सोदा जीअं बैंक में पहुता चेक जमा कराई चेक जीअं जमा कराइबो आहे त टोकन मिलंदो आहे टोकन ॾिनो बैंक वारे वरी जेॾी महिल चेक सही चेक करण लाइ वेंदो आहे न उन सही जो चेक करण लाइ वियो त चेक ते ॾिठई उन सही कयल ई कोन्हे सोन सॾु कई हेॾा निभागा कंहिंजो चुराए आयो वञे चई न भाऊ हे चया परमानंद जी घरवारीअ ॾिनो आहे अरे चई हिन में सही कोन्हे कयल चई पोइ भुलिजी वई हूंदी यार मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे दे मां सही कराए थो अचां वीचारो चेक वठी सहकंदो तिखियूं टोड़ूं पाईंदो हराम जो ऑटो रिक्शा में वेह पंध ई पंध ॻाढ़ो साओ थी वियो ॼिभ ॿाहिरि कुतनि वांगुरु लड़की आयसि सिधो घर अदा वे शांति शांति पाणी ॾिनईसि भाभी तव्हां चेक ॾिनो जी हा भैया सम्झां थो तव्हां उन ते सही करणु भुलिजी विया आहियो प्लीज़ इन ते सही करे ॾियो न जी सही छा जी पाण खे नालो न खपे पाण गुप्त दान में ॾिना आहिनि अरे चई मुंहिंजी अम्मा जे तुंहिंजी सद आहे त भित ते तुंहिंजो नालो कोन लिखंदासीं पर ॾोही थी हिन ते त सही कर न त मुंहिंजी सुञ थी वेंदी सोदा अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके गुप्त दान कंदा आहिनि